जेतिरी बि खुशहाली जवानी या इक़्तिदार हुजे उहा सदाईं क़ाइम रहणी नाहे। दोस्तो अस्सलाम वालेकुम। दोस्तो ही हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भटाई जो बैत उन जी तशरीह थोरी घणी पढ़ंदासीं मफ़हूम। शाह अब्दुल लतीफ़ भटाई जे ही बैत इंसान खे ज़िंदगीअ जे फ़ानी हुजण ऐं पंहिंजे अख़लाक़ खे दुरुस्त रखण लाइ पंहिंजे अमलनि जी जवाबदेहीअ जो अहसासु ॾियारे थो। चथो बाहुड़ भरियूं मुपाए पंहिंजी कुदरत या ताक़त खुशहालीअ ते गुरूर करे ॿियनि खे नुक़सान या तकलीफ़ न रसाए। तो पिण लेखो ॾियणो या दाइमी नाहे। हर इंसान खे पंहिंजे कयल अमलनि जो हिसाब किताब ॾियणो आहे। सदा सावण ॾींहणा जेतिरी बि खुशहाली ऐं जवानी या इक़्तिदार हुजे उहा सदाईं क़ाइम रहणी नाहे। ॾींहं हमेशह हिकु जहिड़ा नथा रहनि। विहाणी वींदई जंहिं तरह सिज ओभर खां उभरे ऐं ओलह ॾांहुं लड़े गुरूब थी वेंदो आहे, तीअं ज़िंदगीअ जी मोहलत ऐं वक़्तु बि तेज़ीअ सां ख़तम थी वेंदो आहे। तो दोस्तो हीअ हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भटाई जो ख़ूबसूरत बैत मफ़हूम तशरीह सां ॿुधायोसीं। उमेद तव्हांखे पसंदि ईंदो ऐं ॿिए बैत ॿुधण लाइ बि तव्हां मुंहिंजे पेज खे फॉलो कयो। हक़ मौजूद जीअं लतीफ़ जी ॿोली।